आस्क मुफ्ती मुजीब रहमान। साईं, अगर ज़ाल के मुड़ुस उन हालत में तलाक ॾिए त ॿार खीर पीअंदड़ आहे या औरत हामल आहे, छा उन सां उन सूरत में तलाक वाक़ई थींदी या न थींदी? सर, तलाक वाक़ई थियण में इहे शयूं माने न हूंदियूं आहिनि। तलाक थियण में काफ़ी साथी चवंदा आहिनि त सर फ़लाणे बंदे पंहिंजी घरवारी खे तलाक ॾिनी, फ़लाणे बंदे घरवारी खे तलाक ॾिनी, पर हालांकि उनजो ॿारु खीर थो पीए, उनजो ॿारु 2-3 महीननि जो खीर थो पीए, त इहा तलाक वाक़ई न थींदी। इहो ज़हन तव्हांजो थी सघे थो, इहो ज़हन तव्हांजो थी सघे थो। शरीयत ईअं नथी चवे, शरीयत रुख ई ॿियो ॾिनो। शरीयत चवे थी जेकॾहिं अगरि कंहिं औरत खे मुड़ुस तलाक ॾिनी, कंहिं औरत खे मुड़ुस तलाक ॾिनी, त उनजो ॿारु जेकॾहिं खीर थो पीए, उहा औरत पेट वारी आहे या उहा औरत नओं उन हमल ॾिनो आहे या नओं ॿारु पैदा थियो आहे, त शरीयत चवे थी न तमामु सूरत जे अंदरि तलाक वाक़ई थी वेंदी। हे बिल्कुलु ईअं माने न आहे त औरत खे नंढो ॿारु आहे उहो खीर थो पीए त हाणे तलाक वाक़ई न थींदी। इन तमामु सूरतुनि जे अंदरि तलाक वाक़ई थी वेंदी। ऐं 3 मरतबा अगरि कंहिं बि मुड़ुस पंहिंजी घरवारी खे चयो तोखे तलाक आहे, तलाक आहे, तलाक आहे, कंहिं बि मुड़ुस पंहिंजी घरवारी खे चयो त इहा इन जे लाइ हाणे हराम थी वेंदी। बसि सर, इहा इन जे निकाह खां निकिरी वई। कोई माण्हू चए साईं काठी त न आहे जेको आहे माई निकिरी वई असां खां, तलाक ईअं थोरी आहे। हिकु ई मजलिस में 100 मरतबा चयो त बि तलाक वाक़ई न थींदी। इहो सर तव्हांजो पंहिंजो ज़हन आहे, इहो तव्हांजो पंहिंजो अकुलु आहे। शरीयत इहो बयानु कयो आहे त अबू बकर सिद्दीक़ जे ज़माने जे अंदरि, उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जे ज़माने जे अंदरि, उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु जे ज़माने जे अंदरि 3 तलाक़ूं अगरि कंहिं बि ॾिनियूं, उहे 3 वाक़ई थियूं आहिनि, 3 थियूं आहिनि। ऐं जॾहिं कंहिं बि बंदे, कंहिं बि नौजवान पंहिंजी घरवारी खे 3 मरतबा तलाक ॾिनी आहे त हाणे उनजे लाइ बहितर आहे त उहा ॻाल्हि खे लिकाए न। बाज़ औक़ात नौजवान ॻाल्हि खे लिकाईंदा बि आहिनि, यार हे त वॾी मुंहिंजी इंसल्ट थी वेंदी, मां घरवारी खे पंहिंजे मुंहं सां तलाक ॾिनी आहे। हाणे जेकॾहिं इहा ॻाल्हि कंदुमि त अबो जेको आहे मुंहिंजे मथां रिएक्शन कंदो, माइट मूंखे चवंदा यार तूं छा करे ज़ुल्म विधो आहे, त उहो बंदो दुनिया जो टेंशन पंहिंजे मथां खणे, आख़िरत जो टेंशन पंहिंजे मथां न खणी सघंदो। इहा औरत हाणे इन जे लाइ हराम आहे, ईअं हराम आहे जीअं दुनिया जूं ॿियूं औरतूं हराम आहिनि। तलाक खां बाद में सभु मामला क्लियर। ॾिसो 3 मरतबा ईजाब क़बूल थींदो आहे न, हालांकि 1 मरतबो ईजाब सां निकाह थी वेंदो आहे। कंहिं बंदे खे असां चवंदो न फ़लाणी औरत क़बूल आहे न क़बूल आहे, त हुनजो मूंखे निकाह जे अंदरि क़बूल आहे, 1 मरतबे सां निकाह साबित थी वेंदो आहे। असां वटि 3 मरतबा बि ईजाब क़बूल करनि, फ़लाणी औरत क़बूल आहे, क़बूल आहे, क़बूल आहे, त ईजाब सिर्फ़ु इन सां निकाह अटैच थी वेंदो आहे, निकाह साबित थी वेंदो आहे। हमेशह जे लाइ इहा जेकी हराम औरत हूंदी आहे, जंहिंसां तालुक़ात हिन जा दुरुस्त न आहिनि, इहा औरत सिर्फ़ु इन ईजाब क़बूल सां इन जे निकाह में अची वेंदी ऐं हिन जे लाइ हमेशह लाइ हलाल थी वेंदी। साईं ईअं ई आहे या न आहे? असांजो निकाह पढ़ंदा आहियूं, उनजे अंदरि छा पढ़ंदा आहियूं? निकाह जे अंदरि जेको मौलवी साहिबु ख़ुतबो पढ़ंदो आहे न, इहो आहे सुन्नत। असुली जेकी मेन शइ आहे न, मेन जंहिंसां निकाह साबित थींदो आहे, उहो इहो ई आहे। सिर्फ़ु मुड़ुसु चवंदो, बंदो हिकिड़ो चवंदो त फ़लाणी औरत फ़लाणे जी धीउ मूंखे क़बूल आहे, मूंखे क़बूल आहे, ऐं औरत चवंदी त फ़लाणो इहो मर्द, फ़लाणे जो पुटु मूंखे क़बूल आहे। ऐं चवंदासीं हक़मार केतिरी ॾिनी, चई फ़लाणी हेतिरी हक़मार ॾिनी, 2 शाहिदनि जी मौजूदगी में घटि में घटि। त इस्लाम ॿुधायो त इहा औरत हाणे इन जे लाइ हमेशह जे लाइ हलाल थी वई। ऐं सेम तलाक जो हुकुम बि इहो आहे, 3 मरतबा तलाक ॾियण सां घरवारी फ़ारिग थी वई, महल सां उनखे हाणे पंहिंजे घर खां कढण जी कोशिशि कयो, महल सां। हीअ ॻाल्हि ॾुखी आहे। काफ़ी माण्हू, माॾे अलाए केतिरा दोस्त आया, नौजवान आया, साईं 3 मरतबा तलाक ॾेई चुका आहियूं, हाणे छा कयूं, छा कयूं असां? 5 6 ॿार आहिनि असांखे, 7 असांखे ॿार आहिनि, हाणे छा कयूं? मैम छा वरी छा कंदी? घरवारी खे फ़ारिग करे जान छॾा, ॿार पाण वटि रखंदी, ॿियो छा कंदी? इंतिहाई जो त मुसीबत आहे, दिलि मुंहिंजी बि नथी कढे। सर जॾहिं तुंहिंजी दिलि न पई कढे त तोखे कंहिं चयो त इहे अल्फाज़ इस्तेमालु कर? तोखे कंहिं चयो? हे जल्दबाज़ी में तमामु नौजवान जुमिलो चई छॾींदा आहिनि। इन करे मां 1 मरतबो न 100 मरतबा चयो आहे, सोची सम्झी करे इहो जुमिलो खणंदा कयो। जल्दबाज़ी में तलाक त ॾेई वेंदा आहियो, त पोइ हाणे मुसीबत। हाणे साईं 7 ॿार केरु खणे? औरत खे जेकॾहिं भई पीउ घर मोकिलियो त हे ॿारनि जी पालना केरु कंदो? मुंहिंजे लाइ ॿी शादी मुश्किल आहे। त इस्लाम उहो मज़हब आहे जेको तव्हांखे जल्दबाज़ी खां बि रोके पियो। अक्सर नौजवान गुस्से जी हालत में घरवारी खे तलाक ॾींदा आहिनि, गुस्से जी हालत में।
ॾिसो औरत जो जेको लफ़्ज़ आहे न, औरत जेकी ॻाल्हाईंदी आहे न, उन जे ॻाल्हाइण जे अंदरि चढ़ रखियलु आहे। मुड़ुस खे बाज़ औक़ात घरवारी जी तेज़ गुफ़्तगू इंतिहाई ख़तरनाक लॻंदी आहे। यानी ॿाहिरि कंहिं मर्द जो बि जुमिलो एतिरो सख़्तु न लॻंदो आहे जेतिरो घरवारी जो कॾहिं कॾहिं तेज़ लॻंदो आहे। औरत जी नेचुरल अहिड़ी आहे, उहो छा करे? औरत जी नेचुरल अहिड़ी आहे, औरत जल्दबाज़ आहे, औरत कलाम अहिड़ो कंदी आहे, तव्हां छा करे सघंदव? उहो अजीब ग़रीब तव्हां सां गुफ़्तगू कॾहिं कॾहिं शुरू थी वेंदी, सॼो सामान मौजूदु, त पोइ बि औरत चवंदी फलाणी शइ खुटियल आहे। त पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन फ़रमान खे ॾिसंदा कयो। अलाह जे नबी फ़रमायो न त औरत टेड़ी पासीली खां पैदा थियल आहे, टेड़ी पासीली खां औरत पैदा थियल आहे। लख जा किरोड़नि जा तव्हां उनजे मथां रक़म इस्तेमालु कयो, किरोड़ रुपया। असांजे साथी हिते त कंहिं वटि मां सम्झंदो किरोड़ न हुजनि, पर किरोड़ जेकॾहिं उनजे मथां घरवारी जे मथां इस्तेमालु कयो, हिकिड़े ॾींहुं जेकॾहिं अगरि तव्हां सब्ज़ी टाइम ते न वठी वियो, या हिकिड़े ॾींहुं घरवारी खे मानी न खारायो, थधो पाणी उनखे न पीआरियोसि, त उहो चवंदी तुंहिंजे घर में मां ज़िंदगी में कॾहिं बि चैन सां को टुकुर न खाधो आहे, कॾहिं बि चैन सां टुकुर मां खाधो ई न आहे। त हे छा आहे? हे औरत ई नेचुरल आहे। हाणे इहा ॻाल्हि जो मुड़ुसु ॿुधंदो, जंहिं पूरो किरोड़ ख़र्चु कंदो, उनजी खोपड़ी ते फिरंदी न, उनजो दिमाग़ ते फिरंदो न, पोइ उहो इन जल्दबाज़ी में अची करे पोइ चवंदो आहे तोखे तलाक ॾियां थो मां। जल्दबाज़ी में तलाक ॾेई करे ऐं पोइ इंतिहाई पछताईंदा आहिनि। त तलाक जो लफ़्ज़ क़तन इस्तेमालु न कयो, इन सां नुक़सानु वॾे में वॾो जेको पहुचंदो न, उहो त मर्दनि खे पहुचंदो। हालांकि औरत खे बि नुक़सानु पहुचंदो, औरत खे बि टेंशन थींदो, वॾे में वॾो जेको टेंशन थींदो आहे न, उहो मर्द खे वॾो थींदो आहे। औरत जेतिरी जल्दबाज़ आहे न, त औरत पंहिंजो गम बि एतिरो स्पीड में विसारे छॾींदी आहे। औरत जेतिरी जल्दबाज़ आहे न, औरत खे को सदमो आयो न, त औरत पंहिंजो गम बि तकड़ में विसारे छॾींदी आहे। मर्द खे अलाह ताला जेतिरो पावरफुल बनायो आहे, जीअं क़ुरान हकीम में अलाह ताला फरमायो अर्रिजालु क़व्वामून अलन निसाई, मर्दनि खे असां हाकिम बनायो आहे। मर्द जे दिलि जे अंदरि जेको ज़ख़्म ईंदो आहे न, तकलीफ़ ईंदी आहे न, इहा तकलीफ़ मर्द जे सीने में वॾे टाइम ताईं हलंदी आहे। मर्द जे सीने में जेकी तकलीफ़ ईंदी आहे उहा तकड़ में गुज़री न वेंदी आहे, उहा देरि ताईं हलंदी आहे। औरत खे को टेंशन पहुतो, घर कोई बि परेशानी पहुती, मुसीबत पहुती न, त थोरो रोवंदी, गिड़गिड़ाईंदी, कुझु टाइम खां बाद में ॿियनि निकाह थींदो, बिल्कुलु यादि ई तव्हां न हूंदोसि। त औरतुनि सां अहिड़ो मामिलो रखो। दुनिया जे अंदरि सभिनी औरतुनि जी फितरत अमूमन इहा ई आहे। अक्सर औरतूं जल्दबाज़ आहिनि, अक्सर न बल्कि मां सम्झंदो पूरी दुनिया जे अंदरि सभी औरतूं जल्दबाज़ आहिनि। बाज़ औक़ात चवंदा आहिनि न को नौजवान, हे घरवारी मुंहिंजी वॾी तेज़ तबियत आहे, मां ॿी का वठां, त सर जेकी ॿी ईंदी उहा बि तुंहिंजी खोपड़ी जे अंदरि ईअं ई लॻंदी। जेकी ॿी ईंदी न, त उहा बि खोपड़ी जे अंदरि ईअं लॻंदी। कोई बि मुस्लमान, कोई बि ईमान वारे जे लाइ मुनासिब न आहे, जाइज़ न आहे त उहो साहबा जे गुस्ताख़ सां खाए पीए ऐं उन सां गॾु वेहे, उनजे लाइ बिल्कुलु दुरुस्त ई न आहे। कहिड़ी बेस ते? जॾहिं तव्हांखे इहा कन्फर्म हुजे त हे जंहिंसां मां प्लेटफॉर्म ते हिक ते वेठो आहियां, त इहो साहबी जो गुस्ताख़ आहे। वाज़े तौर ते माज़अल्लाह हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे तस्लीम ई न कंदो, अबू बकर सिद्दीक़ खे घटि वधि ॻाल्हाईंदो आहे, या हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु खे घटि वधि ॻाल्हाईंदो आहे, उस्मान रज़ियल्लाहु ताला अन्हु खे घटि वधि ॻाल्हाईंदो आहे, त पोइ कंहिं बि मोमिन ऐं मुस्लमान जे लाइ दुरुस्त न आहे, बिल्कुलु दुरुस्त न आहे त उहो उन सां खाए पीए ऐं अहिड़ी तरह उन सां गॾु तालुकात रखे। वजह अहिड़ी हिकिड़ो रीज़न आहे, उहो रीज़न इन एतबार सां ॾिसंदा कयो त अॻिलो बंदो जेको तव्हांखे एतिरी रिस्पेक्ट ॾिए थो, जेको तव्हांखे एतिरी ताज़ीम ॾिए थो। हिकिड़े बंदे खे मुजीब रहमान ॾाढो वणे थो, मूंखे चए थो यार माशाअल्लाह साईं मुजीब रहमान ॾाढो ज़बरदस्त इंसानु आहे, बहितरीनु माण्हू आहे, भलो माण्हू आहे, नेक नियत वारो माण्हू आहे। पर उन खां पुछा कयो त अबू बकर सिद्दीक़ कीअं? चई न अबू बकर सिद्दीक़ मां बिल्कुलु क़तन बि न आहियां मञींदो, कान भलो हुयो माज़अल्लाह न आहे दुरुस्त, असां उनखे साह बि तस्लीम नथा कयूं। त हिते ॻाल्हि नोट कंदा कयो, हिते ॻाल्हि खे सम्झंदा कयो त मुजीब रहमान हिते ॾिसे त छा मां माज़अल्लाह अबू बकर सिद्दीक़ खां भलो आहियां? हिकिड़े बंदे खे मां त वणां थो, हिकिड़े बंदे खे मां वणां थो, मां केरु आहियां? 1400 साल खां बाद में दुनिया में आयो आहे, मुंहिंजी इल्मी लेवल छा आहे, मुंहिंजो इल्मी मक़ाम छा आहे? उन बंदे खे मां ॾाढो वणां थो यार, मुजीब रहमान ज़बरदस्त। पर उहो चए थो अबू बकर सिद्दीक़ मां बिल्कुलु तस्लीम ई नथो कयां, उनखे मां साहबी बि नथो मञां। त हिते ॻाल्हि नोट कंदा कयो त जेको बंदो तव्हांखे रिस्पेक्ट ॾिए, जलील क़दर कंहिं साहबी खे रिस्पेक्ट न ॾिए, त छा थो मालूम इन मथे? हालांकि क़ुरान हकीम नस मां
इहो मालूम थिए थो त साहबा सां बुग़्ज़ जेको रखंदो आहे उहो मुस्लमान ऐं मोमिन नाहे रखंदो। सूरत फ़तह जे अंदरि अलाह ताला साहबा जी मुकमल डिटेल बयानु कई त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां जेके गॾु न साहबा आहिनि उहे काफ़रनि जे मथां वॾा सख़्तु आहिनि, पाण में वॾा नरम आहिनि ऐं उन्हनि जे चेहरनि ते जेकॾहिं अगरि तव्हां कॾहिं बि ॾिसंदव त सजदे जा आसार आहिनि ऐं पाण सां हिक ॿिए सां वॾी मोहबत कंदा आहिनि, त उहे साहबा सां बुग़्ज़ रखंदा। हे निशानी आहे, हे कुफ़ार जी निशानी आहे त नबी जे साहबा खे ॾिसंदा या उनजे फ़ौक़ियत खे ॾिसंदा त उनखे बर्दाश्त न करे सघंदा। इहा तमामु वॾी डिटेल अलाह ताला क़ुरान हकीम जे अंदरि एड करे बयानु कई। आदम अलैहिस्सलाम जो निकाह कीअं पढ़ायो, वाज़े तौर ते नस बयानु किथे बि न थियल आहे, कंहिं हदीस जे अंदरि बि बयानु न थियल आहे, बाक़ी उनजो इशारो क़ुरान हकीम जे अंदरि मौजूदु आहे। अलाह ताला आदम अलैहिस्सलाम खे फ़रमायो वक़ुलना या आदम मुस्कुन व अंत ज़ौजुकल जन्नत। इहो हिकु वॾो दलील आहे। अलाह ताला आदम अलैहिस्सलाम खे जॾहिं पैदा कयो, आदम अलैहिस्सलाम जंहिं टाइम अलाह ताला बनावट कई न, पोइ आदम अलैहिस्सलाम यानी जन्नत जे अंदरि फिरियो, चकर लॻाई, पर अलाह ताला ॾिठो त आदम अलैहिस्सलाम खे आदम अलैहिस्सलाम जो उन्स खपे, यानी जेको आदम अलैहिस्सलाम सां कटे जोड़ी वारो हुजे। अलाह ताला सभिनी शयुनि खे ॼाणे पियो, तमामु हालात खे अलाह ताला ॼाणे पियो। आदम अलैहिस्सलाम खे अलाह ताला आराम ॾिनो, निंड ॾिनी, जीअं जो आदम अलैहिस्सलाम सुम्ही पियो। आदम अलैहिस्सलाम ख़्वाब जे अंदरि तमामु वॾे औरतुनि खे ॾिठो, तमामु वॾे औरतुनि खे ॾिठो। उन तमामु औरतुनि मां बीबी हवा खे आदम अलैहिस्सलाम ख़्वाब जे अंदरि ई पसंदि कयो, ख़्वाब जे अंदरि ई पसंदि कयो। जीअं जो आदम अलैहिस्सलाम पैदा थियो, ॾिठईं त बीबी हवा मुंहिंजे क़रीब आहे, ऐं पोइ अलाह ताला फरमायो ए आदम तूं ऐं तुंहिंजी हे घरवारी, तूं ऐं तुंहिंजी हे घरवारी जन्नत में रहो। इहो हिकु वॾो दलील आहे त जंहिंखे अलाह फरमाए त ए आदम हे तुंहिंजी घरवारी आहे त निकाह जी ज़रूरत पवंदी। सर निकाह जी ज़रूरत पवंदी। हाणे मुजीब रहमान चवे त मां निकाह पढ़ायो आहे फ़िलाणे पंहिंजी जमायती जो, उनखे चवां त यार फ़िलाणी हे जेकी माई वेठी आहे न हे तुंहिंजी घरवारी आहे, त तव्हां सभई यकीन कंदो साईं वाक़ई इहा हक़ीक़त आहे। निकाह मुजीब रहमान पढ़ायो आहे, हिन जी घरवारी हे आहे, साईं एतमाद कंदव न कंदव? न कंदव, लॻे थो कंहिंखे भरोसो ई मई ॻाल्हि त न आहे। मां चवां थो मां कंहिंजो निकाह जो पढ़ायां हिते मजलिस में हिते वेठो हुजे ऐं ॿुधायां साईं फ़िलाणी जेकी आहे तुंहिंजी घरवारी आहे नालो बि खणा थो, त सभु अलहमदुलिल्लाह यकीन कंदो त क़ुरान हकीम में अलाह ताला फरमायो त बीबी हवा जेकी आहे आदम अलैहिस्सलाम जी घरवारी आहे, त ॻाल्हि ख़तमु आहे। बाक़ी इहो पुछा करणु आदम अलैहिस्सलाम जो निकाह कीअं पढ़ायो, कीअं थियो, हक़मर छा हुई, ॿियो छा थियो हुयो, हे मां सम्झंदो हे कम वारा सुवाल न आहिनि। कम वारो सुवाल अक़ीदे एतबार सां पुछा कंदा कयो, नमाज़ जे बारे में पुछा कंदा कयो, इबादत जे बारे में पुछा कंदा कयो। जमायत जे अंदरि वॾो ख़ैरु आहे, तबलीग जमायत जे अंदरि वॾो ख़ैरु आहे। सर भले असांखे ॻाल्हि सम्झ में न अचे, तमामु वॾा फासिक, तमामु वॾा गुंडा, तमामु वॾा यानी क्रिमिनल माण्हू जेके हिन जे अंदरि सिधा थी विया। हिकिड़ो बंदो न ॻाल्हि जो त यार चए असांजी तबलीग जमायत जे अंदरि हिकिड़ो नओं को तबलीग में हुन टीम लॻायो, पोइ हुन ग़रीब खे तबलीग जी रूल जी का ख़बर न हुई, पोइ आसे पासे हुनखे सम्झाइनि जॾहिं पिया त पोइ हुन सां गॾु हिकिड़ो अहिड़ो बंदो हुयो जेको ईअं सम्झो डॉन बंदो हुयो, डॉन हुयो तबलीग जे अंदरि। डॉन मां मतिलबु इहो त तबलीग में डॉन न हुयो सर, जेको ॿाहिरियों बंदो हो न उहो ॿाहिरियों अहिड़ो डॉन हुयो जेको दुनिया में घणो इनवॉल्व हुयो, त उहो हर हिकु जॻह ते वञे यार ये पहले शराबी था, पहले ये डॉन था, पहले ये फासिक था। त पोइ उहो बंदो जेको फासिक हुयो उन चयो यार मूंखे बि अलाह बि एतिरो ज़लील न कयो जेतिरो तूं मूंखे ज़लील कयो आहे। चए हाणे जॾहिं दीन जे अंदरि मां वक़्तु लॻायो त ॻाल्हि ख़तमु। त उहो तबलीग वारा ईअं चवंदा न आहिनि त यार तूं पहिरियों हीअं हीअं हुयो, उहो बंदो न हुयो हिकिड़ो। बहरहाल इन जमायत जे अंदरि वॾो ख़ैरु आहे जो बग़ैर पैसनि खां, हाँ बग़ैर पैसनि खां, बग़ैर चंदे खां, बग़ैर कंहिं मतिलब खां, बग़ैर कंहिं सियासी वोट खां इहा जमायत कमु कंदी आहे। इहा दावा सां मां ॻाल्हि थो कयां। ॿाहिरि मुल्कनि जे अंदरि मूंखे तबलीग जमायत जे अंदरि असांजा काफ़ी उस्ताद बि विया आहिनि। उन ॿुधायो त असां तुर्की जे अंदरि जॾहिं असां वियासीं, यकीन कयो असांजो उस्ताद हुयो मुफ़्ती साहिबु, नालो जो मां मेंशन न कंदुमि। उन चयो त उते तुर्की जे अंदरि मूंखे हिकिड़े बंदे पाकिस्तानी 1 करोड़ जो चेक जेको आहे ईअं मूंखे नक़द लिखी ॾिनो, 1 करोड़ जो चेक। चए वञी करे तूं पंहिंजो हुते पाकिस्तान में मदरसो ठाराइजांइ, सखर मां इहा चेक जेकी आहे पास कराइजांइ। 1 करोड़ जो चेक जेको आहे नक़द असां हेॾो पेश कयूं। त तबलीग वारनि बुज़ुर्गनि इहा ॻाल्हि कई आहे त किथे बि तबलीग ते वञिणो आहे कंहिंखां का रक़म ऐं को रुपियो न आहे वठिणो। चयो उन 1 करोड़ जे रक़म खे उन बुज़ुर्गनि जी कोल जे तहत मां वापसि करे छॾियुमि।
साईं 1 करोड़ ॻाल्हि सम्झ में अचे थी नथी अचे? 1 करोड़ हुनखे चइबो आहे जंहिंमें 100 लख पए। 1 करोड़ खे इहा सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि न, अक्सर ईअं ई आहे, बग़ैर कंहिं पैसनि खां, बग़ैर कंहिं मतिलब खां दीन जो कमु खणी करे पूरी दुनिया जे हर हिकु खेतनि में असांजा बेवकूफ़ काफ़ी हितां जा मुस्लमान तबलीग वारा वञी करे काफ़रनि खे तबलीग कनि, तबलीग वारा वञी करे काफ़रनि खे तबलीग कनि। तुंहिंजी खोपड़ी में उहा ॻाल्हि वेठी न आहे, तबलीग वारा काफ़रनि खे तबलीग करे चुका आहिनि, तबलीग वारा काफ़रनि खे तबलीग करे चुका आहिनि। अमेरिका जे अंदरि अलाए केतिरनि खे मुस्लमान करे चुका आहिनि। ब्राज़ील जे अंदरि असांजी पंहिंजी क़ौम वारो अब्दुल्ला मक्सी आहे। हाणे ॻाल्हि खुली आहे त हुनखे मां अञा खोलियांसि थो। अब्दुल्ला मक्सी साहिबु कुबे साइड जो आहे, हैदराबाद में हुनखे पंहिंजो मर्कज़ आहे। ब्राज़ील में अंदरि वियो, उते बाक़ाइदे हिकिड़ो ईसाइनि जो वॾो हिकिड़ो पादरी हुयो। उन पादरी सां उन पादरी उनजे हथ ते जेको आहे मुस्लमान थियो, ऐं उहा वीडियो बि हिन टाइम लॉन्च थियल आहे। अगरि कोई साथी मूंखां वीडियो घुरण जी तलब करे, मां वीडियो बि हुनखे ॾेखारींदोमांसि। अब्दुल्ला मक्सी वञी करे ईसाई खे मुस्लमान कयो आहे। तव्हां चओ था हिंदुनि खे वञी करे तबलीग कयो। सर असां जहिड़ा मक्सी बि जेको आहे न ब्राज़ील मुल्क पहुची करे ईसाइनि खे मुस्लमान करे चुका आहिनि, हे तबलीग जी बरकत सां। हे पंहिंजी ज़ात खे मेंशन मां हरूभरू नथो कयां, पर हिकिड़ो मां ॿुधणु चाहियां थो। उन्हनि बंदनि खे जेके चवंदा तबलीग वारा सिर्फ़ु मुस्लमाननि खे हिते तबलीग कंदा, हिते तव्हांखे इन करे तबलीग कंदा, तव्हां नमाज़ खां पढ़ियो, तव्हां तिलावत खां पढ़ियो, तव्हां क़ुर जी तफ़सीर खां पढ़ियो, तव्हां इबादत खां पढ़ियो। इन जे करे तव्हांखे फ़िक्र ॾियण जे लाइ हे तबलीग वारा रस्ते रस्ते ते अची करे ऐं तव्हांखे दावत ॾियनि था। ऐं कॾहिं बि मां दावा सां ॻाल्हि कयां थो, इन एॾे सारे मजलिस में मां ॻाल्हि कयां थो, कोई बि हिकिड़ो अहिड़ो साथी हिते न हूंदो जेको चवे त साईं तबलीग जमायत आई असां वटि, ऐं तबलीग वारनि चयो ख़ुदा के वास्ते हमें कुझु चंदा दे। मां दावा सां ॻाल्हि कयां थो, इहा ॻाल्हि रिकॉर्ड थिए थी न, बल्कि इहा पूरी दुनिया ते भले हले। कंहिं बि हिकिड़े तबलीग वारे ईअं मस्जिद में अची करे ऐलान न कयो हूंदो ख़ुदा के वास्ते हम आए हैं हमें चंदा दो। कंहिं बि तबलीग वारी इहा ॻाल्हि न कई आहे। छा साईं कंहिं बि पीर जे दरगाह ते कंहिं बि को बि मरीज़ माण्हू ऑपरेशन जे लाइ वञे ऐं उनजी ऑपरेशन थी वञे, काफ़ी अहिड़ा मिसाल असांजा ॾो पिया आहिनि। मसलन तौरु कंहिंजे पथरी जो मर्ज़, बुकिन जो मर्ज़ ऐं आंट्रनि जो मर्ज़ वग़ैरह वग़ैरह। हे सभु हे बकवास आहे हिकिड़े क़िस्म जी। असांजा बेवकूफ़ ऐं जाहिल क़िस्म जा मुस्लमान जेके इन ॻाल्हि खे फ़ख्रिया तौर ते बयानु कंदा आहिनि त असां फ़लाणे जेको आहे पीर जी मज़ार ते वियासीं, मूंखे हुयो पथरी जो असरु, त पोइ हाणे डॉक्टर चवनि पिया तुंहिंजी पथरी जो असरु आहे, तोखे ऑपरेशन कराइणी पवंदी, त पोइ मां फ़लाणे पीर ते वियुमि, पोइ राति जो हुते सुतुमि ऐं सुबुह सां ॾिठुमि त मुंहिंजी ऑपरेशन थियल आहे। बिल्कुलु इहो मुस्लमान जाहिल मुस्लमान आहे। इन खां वधीक यार छा थींदो, इन खां वधीक जहालत छा थी सघे। या हाणे हिकिड़ो शहदादकोट मां तव्हांखे ॿुधायां, नालो न खणंदो, शहदादकोट हितां जो मस्तूई माला जो हिकिड़ो हरमा आहे, वियो आहे सेरी मुसाणी ते, सेरी मुसाणी ते हुनखां इंटरव्यू वरितो बाक़ाइदे। अरे भाउ तूं छाजे काई ते आयो आहे? मां बि हुनखे सुञाणींदो आहियां, मस्तूई माला जो आहे। अरे भाउ हिते छाजे कयो आहे? सेरी मुसाणी ते छाजे को आयो आहे? चई असांजी मूंखे मर्ज़ हुयो पेट जे अंदरि, मां सेरी मुसाणी ते राति जो आयुमि, गोरी खाई करे मां सुम्ही पियुमि, ऐं पोइ जीअं जो मां उथियुमि त पोइ मुंहिंजी ऑपरेशन थियल हुई, ऑपरेशन थियलु हुई। त सर हिकिड़ी ॻाल्हि खोपड़ी में रखो, सेदी मुसाणी पीर थी सघे थो, सेदी मुसाणी डॉक्टर नथो थी सघे। अगरि सेदी मुसाणी ज़िंदा बि हुजे न, ज़िंदा, इहा ॻाल्हि मां दावा सां कंदो, अगरि सेदी मुसाणी हिते ज़िंदा हुजनि, ज़िंदा, कोई बि उनजो मुरीद वञे हा उन ॾे ऐं चई असांजी मुंहिंजी ऑपरेशन कर, अलाह जो कसम ऑपरेशन करे हा, उहो मुरीद उनजो उते ई मरी वञे हा। सेदी मुसाणी डॉक्टर थोरी आहे। या ॿिया जेके कलंदर शहबाज़ से काफ़ी माण्हू वञनि था न, असां कलंदर शहबाज़ से विया उते असांजी ऑपरेशन थी वई, हे जहालत आहे हिकिड़े क़िस्म जी। सर ऑपरेशन जे लाइ मेडिकल जो कोर्स हुजणु ज़रूरी आहे। मेडिकल डॉक्टर जेके आहिनि, डॉक्टरनि खां अलावा कोई बि जेकॾहिं बंदो, पोइ चाहे उहो पीर हुजे, मुजीब रहमान ख़ुदि हुजे, माखां मथे को मुफ़्ती हुजे, अगरि असां डॉक्टर न आहियूं, अगरि असां ऑपरेशन कंदासीं न, असां एसी जी तेसी माण्हुनि खे मारे छॾींदासीं, बिल्कुलु मारे छॾींदासीं। मूंखे महारत दीन जी तालीम में आहे, कंहिं बुज़ुर्ग खे महारत पंहिंजी दीन जे अंदरि आहे, कंहिं पीर खे महारत इस्लाम जे अंदरि आहे, कंहिं पीर खे इहा बिल्कुलु महारत न आहे, उहो डॉक्टरी जे अंदरि महारत करे, डॉक्टरी जे अंदरि महारत करे। कोई पीर हुजे, कोई मुफ़्ती हुजे, कोई आलिम हुजे, अगरि उनखे असां जहाज़ ते विहारींदासीं न, जहाज़ ते ठाहियूं को भले मुर्शिद हुजे, उनखे असां जहाज़ ते वेही करे पायलट वारी सीट ते विहारींदासीं न, अलाह जो कसम 300 माण्हुनि खे मारींदो, 300 माण्हुनि खे मारींदो।
जेकॾहिं उहो पायलट वारी सीट ते वेहे, पर हिते जेकॾहिं को अंग्रेज़ वेहे जेको पायलट्री हाई क्लास जी सिखियलु आहे, पोइ चाहे उहो भले गैर मुस्लिम हिंदू हुजे, भले उहो यहूदी हुजे या गैर मुस्लिम हुजे, पर उहो पायलटिंग चङी तरीक़े सां कंदो आहे। इहो मुर्शिद 300 माण्हू खे मारींदो जेकॾहिं ड्राइवरिंग ते वेहंदो। पीर जेको आहे पंहिंजी इबादत जे अंदरि महारत रखंदो, बाक़ी पीर न जेको आहे जहाज़ खे हलाए सघंदो, न डॉक्टरी वारा कमु करे सघंदो, न जेको आहे इंजीनियरिंग वारा कमु करे सघंदो, न ई जेको रेल जी पटड़ी का ठाहे सघंदो। इहा ॻाल्हि ज़हन में रखो। हर कंहिंजा पंहिंजा शोभा आहिनि। बाक़ी किथे बि साईं कलंदर शहबाज़ ते असांजी राति जो ऑपरेशन थी वई, सेदी मूसाणी ते असांजी राति जो ऑपरेशन थी वई, सचल सर मस्जिद ते असांजी राति जो ऑपरेशन, अड़े छाजी थी, चई आंड्रई थी, बुकी थी, इहो सभु नंबर जा फिराडी ऐं ठग आहियो तव्हां, सभु ठग आहियो। इस्लाम खे अक्सर जेको आहे हिन टाइम डैमेज जेके ॾिनो आहे न, उहो जाहिल जेको आहे बंधन ॾिनो आहे। इस्लाम हालांकि इस्लाम ठोस बयानु कयो, हालांकि इहे ॻाल्हियूं जेके आहिनि न, इहे मौजूदो आहे जेको अलाह ताला पैगम्बर खे ॾिनो। हिकु साहिब जो पेरु भरी पियो कंहिं जंग मैदान जे अंदरि, इहो कमु पैगम्बर करे सघे थो। जेको कमु अकुल खां अॻिते वञे न, उनखे मौजूदु चइबो आहे। हिकु साहिब जंग जे मैदान में लथो, उनजो पेरु हितां भरी पियो, जीअं जो पेरु भरी पियो, अलाह जे नबी वटि आयो, साहिबी पेर खे रिकणाईंदो, चई साईं पेरु जेको आहे हितां भरी पियो आहे। हालांकि हॾो जेकॾहिं भरी पए, हॾो जेकॾहिं भरी पए, दुनिया जी तमामु डॉक्टरी ॿुधाईंदी आहे 3 महीने खां या 4 महीने खां पोइ हॾो तव्हांजो कनेक्ट थींदो, पर हे रसूल जो मौजूदो आहे। अलाह जे नबी हथु मुबारक रखियो, जेको 3 महीननि में जुड़े पियो, उहो चंद सैकड़नि में जुड़िजी वियो, इनखे मौजूदो चइबो आहे, जेको नबी ॾेखारींदो आहे। बाक़ी हे अॼुकल्ह जूं जेके बि फैसिलिटियूं तव्हां पंहिंजे मुर्शिदनि जे मथां रखो ऐं उनखे माज़ल तव्हां चओ त हे मौजूदो असांजे मुर्शिद ॾेखारियो आहे, हे बिल्कुलु जेकी असर जहालत आहे। तमामु मुस्लमान इन खां बचण जी कोशिशि कनि। साईं अगरि पंहिंजी घरवारी सां को बंदो सोबत 2 या 3 मरतबा करे त पोइ गुसुल बि 2-3 मरतबा कयो वेंदो? न सर, गुसुल 1 मरतबो कयो वेंदो। इहा ॻोठ जे अंदरि जहालत घणी आहे। ॻोठ जे अंदरि ॿारड़ी जे अंदरि यार 2 दफ़ा घरवारी सां राति जो मां सुतो आहियां, सोबत कई आहे या 3 मरतबा कई आहे, पोइ ॻंढियूं ॾेई करे हिसाबु कंदा वञो त केतिरा दफ़ा गुसुल कयो, केतिरा दफ़ा सोबत कई आहे, पोइ हुनखे वरी गुसुल तकड़ में ॿारड़ी जा हलाईंदा बि न आहिनि। हालांकि अल्हम्दुलिल्लाह असां मुस्लमान आहियूं, असांजो मज़हब इस्लाम आहे। इस्लाम इहा शइ बयानु कई त घरवारी सां सोबत थी आहे न, हाणे छा कयो, फौरी तौरु गुसुल कयो। अगरि फौरी तौरु गुसुल नथो थिए, कम से कम नमाज़ जे टाइम थियण खां पहिरियां गुसुल कयो। बाक़ी घरवारी सां जेकॾहिं कंहिं बि बंदे 1 दफ़ो सोबत कई, हे अहिड़ा जेके मसइला आहिनि जेके असांजे लाइ इंतहाई ज़रूरी आहिनि। घरवारी सां 1 दफ़ो सोबत थी, ॿियों दफ़ो सोबत थी, 3 मरतबो सोबत थी या 4 मरतबा सोबत थी, गुसुल केतिरा मरतबा कयो वेंदो? गुसुल 1 मरतबो कयो वेंदो। बाक़ी इहा ॻाल्हि साईं गुसुल जे अंदरि कलमो शहादत पाण ज़रूरी आहे न आहे, ज़रूरी न आहे, फ़र्ज़ु बि न आहे। 3 फ़र्ज़ आहिनि, उनखे अदा कयो गुसुल जे अंदरि। सभ खां पहिरियां गरड़ा कयो, नक जी कची हॾी ताईं पाणी पहुचे, ऐं 3 नंबर ते पूरे जिस्म खे चङी तरह पाणी वायो, जीअं हिकिड़ो वार बराबरि बि बदन तव्हांजो ख़ुश्क न रहे। बसि इहे 3 फ़र्ज़ आहिनि, इनखे अदा कयो, अल्हम्दुलिल्लाह गुसुल थी वेंदो मुकमल, गुसुल मुकमल थी वेंदो। बाक़ी हे जेको ॻाल्हि हले थी, हे सभु जेकी आहे हे जहालत आहे। अल्लाह ताला मुस्लमान खे इन जहालत खां महफ़ूज़ रखे। ॿुधो ईद नमाज़ जो तरीक़ो आसान आहे, बिल्कुलु आसान आहे, बिल्कुलु आसान आहे। ईद नमाज़ शुरू कंदासीं न, छो त मां काफ़ी दफ़ा अॻ में असां वीडियो हिते बणाईसीं न, छो त हर दफ़े असां वीडियो रिकॉर्ड कंदा आहियूं। हिकिड़े दफ़े मां वीडियो ॾिठुमि त जॾहिं ईद नमाज़ कंप्लीट थी वई, पोइ ॾिठुमि त यार वीडियो बि ॾिसनि त माण्हू नमाज़ कीअं था पढ़नि। ॾिठुमि त बाबा हे नमाज़ असांजो अलाह अकबर कयोसीं, हाणे उन्हनि जो नालो त छो न थींदो। 2-3 बुज़ुर्ग साईं वॾी उमिरि जा, उहो रुकू में हलिया विया। हिकिड़ो बंदो वरी अलाह अकबर करे पोइ हीअं ॾिसे पई, ईअं ॾिसंदा हाणे मौलवी साहिबु काॾे थो वञे, हेठि थो वञे मथे थो अचे, वञे काॾे थो ॾिसूंसि। छो त हिकिड़ो बंदो साल नमाज़ न पढ़ंदो, जुमे जी नमाज़ पढ़ंदो, त उहो ॾिसंदो न हाणे यार अलाह अकबर कयो आहे, अलाह करे हिकु कोशिशि कंदा आहिनि त इमाम वारी साइड मिले, इमाम वारो पासो मिले। ईअं न सभु लास्ट में मिलियो त पोइ मरी वियुमि, पोइ हेतिरो सारो मुंहुं फिराइणो पवंदो, त ॾिसां इमाम करे छा थो, कहिड़ी हरकत थो करे। त सर नमाज़ जो आसान तरीक़ो आहे, नमाज़ जो आसान तरीक़ो आहे। इमाम पोइ चवनि अलाह अकबर, तव्हां बि चओ अलाह अकबर। हथो ॿधी वियासीं, इमाम पढ़ंदो सुब्हानक अल्लाहुम्म व बिहम्दिक व तबारक रस्मुक व तआला जद्दुक व ला इलाहा गैरुक, कंप्लीट पढ़ंदो। इमाम जाथे ते बंदि हूंदा, पोइ इमाम चवंदो अल्लाहु अकबर। त हाणे असां नमाज़ हरियूं, असां वरी फौरी तो रुकू में न हलिया वञूं, न रुकू में न वञूं। इमाम पहिरीं तकबीर लॻाईंदो, जेकी तकबीर ज़ाइदा तकबीर आहे। इमाम चवंदो सना खां बाद में अल्लाहु अकबर।
अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। टे तकबीर लॻी विया। हाणे हथ वरी ॿधणो आहे। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम। कंप्लीट। रुकू सजदा थी विया। हिकिड़ी रकात थी वई अल्हम्दुलिल्लाह। चओ साईं अल्हम्दुलिल्लाह। हिकिड़ी रकात थी वई ईद जी। हाणे बाती हिकिड़ी। हाणे इमाम ॿी रकात में बीठो आहे। हाणे शुरू में पढ़ंदो अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम। कंप्लीट थी वई तिलावत। हाणे इमाम हिते होशियारी वठिजो। हाणे इमाम तकड़ में रुकू में न वेंदो, बल्कि इमाम चवंदो अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। रुकू में हलियो वेंदो। चौथी जेकी तकबीर लॻाईंदो उहा रुकू ई लॻाईंदो। हाणे इमाम रुकू में वियो आहे त हाणे नमाज़ में हेठि लहो। हाणे लहो। हाणे इमाम पाण सलाम फिराईंदो। इमाम जे गर्दन में ख़ुतबो। अगरि जेकॾहिं ख़ुतबो बि जमायतुनि जे गर्दन में हुजे मां सम्झंदो हाली त वठी वञो सफ़ा। त हाणे इमाम पाण वञी करे ख़ुतबो पढ़े। हिकिड़े बंदे खां पुछा कयो यार ॾे हल वल भला रोज़ा रखिया थी न? चए यार रोज़ा त न रखिया आहिनि। चए भला ॾे हल वल ईद जी नमाज़ पढ़ी न? चए ईद जी नमाज़ बि न पढ़ी आहे। चए भला ईद ते जेको खाधो त घर में तयारु थियो आहे दोस्तनि जो, सयूं वयूं उहे भला खाधी न खाधई? चए यार सफ़ा को गैर मुस्लिम थो सम्झे या भला मूंखे सफ़ा को गैर मुस्लिम सम्झे थो या? रोज़ा न रखियासीं, ईद नमाज़ न पढ़ीसीं, भला ईद जी मानी न खाईंदासीं या? त हाणे ख़ान साहब मुस्लमान थिए पियो ईद जी मानी ते। त ॾिसो हाणे मां इहा ई हमेशह ॻाल्हि कंदो आहियां। रमज़ान गुज़री वियो, लास्ट रमज़ान आख़िरी रोज़ो आहे। आख़िरी रोज़ो न आहे, आख़िरी जुमो आहे। हाणे पोइ हिते 2 रोज़ा थियनि या 3 रोज़ा थियनि। त मां तव्हां खां इहो पुछा कयां थो रमज़ान कंहिंजे लाइ बीठो? अल्हम्दुलिल्लाह मां ख़ुशी में इहा ॻाल्हि कयां थो त हिकिड़ो रोज़ो बि न वियो ऐं अॼोके ॾींहं जे अंदरि मूंखे ॾाढी ख़ुशी आहे। रमज़ान हालांकि आयो ई न हुयो, रमज़ान आयो ई न हुयो त मां अॻु में पंहिंजे ज़हन खे इहो तयारु कयुमि त मरणो आहे, जीअणो आहे, यार अल्लाह जे फ़र्ज़ खे न आहे छॾिणो। रमज़ान में अञा अचण में वॾो टाइम हुयो त रोज़ो मां चयुमि कंहिं क़िस्म जो कोई न आहे छॾिणो। जेकॾहिं ईमान आहे त अल्लाह असांजो अकेलो आहे। जेकॾहिं ईमान त हे किताब नबी जे मथां नाज़िल थी आहे। ईमान त अल्लाह ताला हुकुम कयो आहे त जीअं तमामु मुस्लमान जे मथां रोज़ा फ़र्ज़ आहिनि, मुजीब रहमान जे मथां बि रोज़ा फ़र्ज़ आहिनि। मां चयुमि रोज़े खे कंहिं क़िस्म जो कोई न आहे छॾिणो। त सर वक़्तु कंहिंजो इंतज़ारु न आहे कंदो, वक़्तु ख़लास थी वेंदो आहे, निकिरी वेंदो आहे, हलियो वेंदो आहे। पर इहो वक़्तु ॿुधाईंदो आहे त मुजीब रहमान जेके रोज़ा रखिया इहे मुजीब रहमान जे अमाल में सेव थी विया। मुजीब रहमान के अलावा इहे तमामु जमायतुनि रोज़ा रखिया, हिन जे अमाल में इहे सेव थी विया। ऐं अलाह जे नबी हदीस आहे, अलाह जे नबी हदीस आहे, मोमिन जी अलामत आहे त मोमिन कॾहिं बि नेकी कंदो, नेकी करण खां बाद में मोमिन वॾो ख़ुशि थी वेंदो आहे, वॾो ख़ुशि थी वेंदो मोमिन। त अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला खां मूंखां नेकी वठी आहे। फ़रमायूं जेको मोमिन न आहे उनजी इहा कंडीशन आहे त नेकी करण खां बाद में पछताईंदो। अड़े अॼु ई जेको आहे पैसा ॾिनमि फ़लाणे बंदे खे, हे पैसा काश मां रखां पाण वटि। त अल्लाह सां तालुक़ु बनायो। अल्लाह जा वॾा एहसान आहिनि तव्हांजे मथां ऐं मुंहिंजे मथां। साईं काफ़ी माण्हू चवंदा आहिनि त असां बसि 2 मिंट में अचूं था, हालांकि उहे अधु कलाक या कलाक खां पोइ ईंदा आहिनि। छा इहो कूड़ न आहे? साईं बिल्कुलु कूड़ आहे इहो त। 2 मिंट जो टाइम ॾेई करे अधु कलाक खां पोइ ईंदो, हे सच आहे? 2 मिंट जो टाइम ॾेई करे अधु कलाक खां पोइ अचणु ऐं असां वटि अक्सर लॻो पियो आहे। साईं मोटरसाइकिल मूंखे ॾे, मोटरसाइकिल आहे काॾे वेंदे? मां 2 मिंट में हेॾा मोटी थो अचां कोॾो मोटो चौंक आहे। 2 मिंट में 2 मिंट हिते लॻंदा, उहो स्टार्ट कंदे 2 मिंट हिते गुज़री वेंदा। कूड़ छा खे चइबो आहे? कूड़ उनखे चइबो आहे, कूड़ उनखे चइबो आहे जेकी तव्हां ॻाल्हि कयो उहा ॻाल्हि पंहिंजे हक़ीक़त ते न बीहे। जेकी तव्हां ॻाल्हि कयो उहा ॻाल्हि पंहिंजे हक़ीक़त ते न बीहे, इनखे कूड़ चइबो आहे। 2 मिंट जो टाइम मोटी करे ऐं मोटी अचां अधु कलाक खां बाद में, इहा ॻाल्हि हक़ीक़त ते बीठी। अब किथे आहे? फ़ोन आई आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। यार तो मैं कम तूं किथे आहे? लाड़काणे में वेठो आहे। अचे शहदाद कोट जे पहुचण ते आहे मां त। शहदाद कोट मां बसि 5 मिंट में पहुची थो वञा, वेठो लाड़काणे में आहे। त हे कूड़ आहे सर, हे कूड़ आहे। डॉक्टर ज़ाकिर नाइक आयो न पंजाब में, हिकिड़े ईसाई सुवाल कयो, चए 1 मिनट मुझे दो 1 मिनट। वो घणो को बेस मोबाइल जो डॉक्टर ज़ाकिर नाइक सां करे पियो। चए सर आप 1 मिनट तो मुझे दे ना। त डॉक्टर ज़ाकिर नाइक चयो त टाइम ॾिसी करे, चए आपका 1 मिनट शुरू। ॾिसी 1 मिनट जॾहिं पूरो थी वियो त हुन जी ॻाल्हि त अध में रहिजी वई, हुन जी ॻाल्हि अध में रहिजी वई। त डॉक्टर ज़ाकिर नाइक चयो इन खां माइक खसियुसि। हुन चयो डॉक्टर साहिबु तव्हां छा कयो? मां चयो 1 मिनट। चए तूं 1 मिनट जी ॻाल्हि कई न त 1 मिनट थी वियो। चए न असांजे पंजाब में 1 मिनट मां मुराद 10 मिनट हूंदा आहिनि। चए पोइ इहा तव्हांजी पंजाब हूंदी, मुंहिंजो रूल इहो न आहे। मां वटि 1 मिनट 1 मिनट हूंदो आहे, मां वटि 2 मिनट 2 मिनट हूंदा आहिनि। चए अलाए तव्हांजे पाकिस्तान में कहिड़ो रूल आहे? 1 मिनट जो चई करे पोइ
10 मिंट ताईं तव्हां भला माइक ते ॻाल्हाईंदा रहंदव छा? त इन शयुनि खां बचण जी कोशिशि कंदा कयो। असां वटि घणो थो हले, ज़बान ते ठही वियो आहे त मोटरसाइकिल जो 2 मिंट में थी थो मोटिजा। ॻाल्हि क्लियर कयो, मोटरसाइकिल ते फ़िलाणो कमु आहे, इनशाला जल्दी मोटण जी कोशिशि कंदुमि। टाइम को मुक़ररु मां नथो कयां, टाइम मूंखे लॻी वेंदो, नेट शहर थो वञे, जेतिरो बि टाइम लॻे। ॾियणी आहे त ॾे, नथा न ॾियणी आहे त ॻाल्हि ख़तमु, न ॾियणी आहे ॻाल्हि ख़तमु। अब केतिरे टाइम थो अचे, 2 मिंट में थो चवां, हे कूड़ आहे, हे कूड़ आहे। 2 मिंट में कोई बंदो तकड़ि में न पहुची सघंदो। ॻाल्हि क्लियर करे त मां निकितो आहियां, जेतिरे टाइम में तो वटि पहुची मां वञा। त इहा ॻाल्हि कूड़, इन खां बचण जी कोशिशि कयो। क़ुरान हकीम में बि अलाह ताला सख़्ती सां कूड़ खां बेज़ारी अलाह ताला हुकुम ॾिनो। अहिड़ी तरह हदीस में बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सही मुस्लिम ऐं सही बुख़ारी अंदरि अलाह जे नबी फरमायो, कूड़ खां बचो, कूड़ खां बचो। कूड़ हिकु बुराई जी तरफ़ छिकींदो आहे ऐं बुराई इंसान खे जनम जे तरफ़ छिकींदी आहे। त कूड़ खां बचो। हे कूड़ तमामु वॾे गुनाहनि खे उभारण जो हिकु ज़रियो बि आहे। अलाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।